शामा खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवान ऐं हेस्को जे डायरेक्टर सईद शाह ज़मान शाह जो चवणु आहे त मुल्क अंदर महांगाई जो बहरान इमरान खान जो पैदा कयल नवाज़ लीग जी वफ़ाक़ी हुकूमत महांगाई ऐं लोड शेडिंग ते कंट्रोल करण जी कोशिश करे रही है। भिटशा में मुख़्तलिफ़ अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद शाह ज़मान शाह चयो त ईंदड़ इलेक्शन में नवाज़ लीग अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी। इमरान खान ते हमले जी मज़म्मत करियूं था, इन जी इंक्वायरी थियण घुर्जे। नवाज़ लीग जी हुकूमत जी पहिरीं तरजीह मुल्क अंदर अमन व अमान जी बहाली हूंदी है। बरसात ऐं ॿोॾि सबब मटियारी ज़िले समेत समूरे सिंध में तमाम घणी तबाही थी है। करोड़े रुपया सिंध हुकूमत तरफ़ां जारी कया विया आहिनि, मगर हुन बावजूद अक्सर हंधनि ते करप्शन जूं शिकायतूं थी रहियूं आहिनि। जेको अवाम खे रिलीफ मिलण खपंदो हो इहो न मिली सघियो है। सिंध हुकूमत असां भांगे भाईवार न आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत गॾियल आहे। मियां शहबाज शरीफ बहितर अंदाज़ मुआशी मसइलनि खे हल करण जी कोशिश करे रहियो आहे। सैयद शाह ज़मान शाह चयो आहे त बिजली जी लोड शेडिंग समेत ट्रांसफार्मर ऐं थंभनि जी खोट जा मसइला आहिनि। इन जे लाइ हिकमत अमली जोड़े अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश करियूं पिया। मटियारी ज़िले अंदर अवाम जा बुनियादी मसइलनि जे हल लाइ मटियारी अवामी इतिहाद में शामिल पार्टियुनि सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। मखदूम फज़ल हुसैन ऐं ॿियनि ते एॾो केस न हो जहिड़े तरीक़े हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई है। असीं अहिड़े अमल जी मज़म्मत करियूं था। इन मौक़े ते सरदार अयाज़ मेमण, मंसूर नवाज़ भैयो, मोहम्मद इस्माइल सुमरो, फ़कीर हामिद कुरैशी ऐं ॿिया पिण गॾु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।